अॼु जामशोरे में M9 मोटरवे ते धरणो हयो, जंहिंमें चूंडुनि में मुबैना धांधलीअ ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। धरणे में लखें माण्हू पहुता, जॾहिं त GDA जे सरबराह पीर पगारे समेत ॿियनि अॻवाननि चूंड नतीजनि खे रद्द करण जो ऐलान कयो। धरणे खे पीर सदरुद्दीन शाह राशिदी, डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा, सायरा बानो, लियाकत जतोई, अयाज़ लतीफ़ पलीजो, राशिद महमूद सूमरो ऐं ॿियनि ख़िताब कयो। ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जे सरबराह पीर पगारे धरणे खे ख़िताब कंदे चयो त एतिरी खिचड़ी पची चुकी आहे जो हुकूमत 8 खां 10 महीननि खां वधीक न हलंदी। मुबैना धांधली ख़िलाफ़ GDA ऐं क़ौमपरस्त पार्टियुनि जे जामशोरे में जारी धरणे खे ख़िताब कंदे पीर पगारे जो चवणु हो त इलेक्शन ख़िलाफ़ एहतजाज आइनी हक़ आहे। मुल्क में हाणे को नेशनल लेवल जो लीडर ई नाहे बचियो। सभु सियासी पार्टियूं मुल्की सतह ते हेठि वञी चुकियूं आहिनि। हुन चयो त असां इलेक्शन नतीजनि ख़िलाफ़ एहतजाज करे रहिया आहियूं। 2.5-3 महीना अॻु इलेक्शन नतीजा बुक थी विया हुआ, अदायगी बि थी वई हुई। फेडरेशन खे हाणे रुगो फ़ौज ई बचाए सघे थी। फ़ौज असांजी आहे। सियासी इख़्तिलाफ़ थींदा रहंदा आहिनि। हीअ असांजी फ़ौज आहे, जंहिंजे करे असां आराम सां वेहूं था। फ़ौज सभिनी खे आज़माए वरितो, हाणे आज़माइण लाइ बचियो छा आहे? या मार्शल लॉ लॻी सघे थो, या एमरजेंसी लॻी सघे थी। अलाह असांजी फ़ौज ऐं जजिस जी रहनुमाई फरमाए त हू क़ौम जे फ़ाइदे लाइ कमु कनि। हुन चयो त इलेक्शन खां पोइ महांगाई आसमान ते पहुची सघे थी। अॻूणे वज़ीर आज़म जे हवाले सां GDA सरबराह चयो त मुंहिंजी नज़र में इमरान ख़ान चोर नाहे। तोशाखाना मां नवाज़ शरीफ़ ऐं ज़रदारी बि गाॾियूं खयूं त तोशाखाना में सज़ा रुगो इमरान ख़ान खे छो थी? इंट्रा पार्टी चूंडूं सभिनी पार्टियुनि हिक जहिड़ियूं करायूं, पर भेट जो निशान रुगो PTI खां छो वरितो वियो? हुन ऐलान कयो त सभिनी सां गॾिजी पुरअमन एहतजाजी तहरीक हलाईंदासीं। हुन दावा कई त जेकॾहिं असां बाइकाट करियूं हा त मुख़ालिफ़ पधिरा न थियनि हा। ही हाणे अंदरें तोणे ॿाहिरें तौर ते वाइखा थी चुका आहिनि। जेके खटे विया उहे पाण परेशान आहिनि ऐं मथे ते हथ अथनि। GDA जे सेक्रेटरी जनरल डॉक्टर सफदर अब्बासी ख़िताब कंदे चयो त आसिफ ज़रदारी जो मुतबादिल अॻु बि हो, अॼु बि आहे, सुभाणे बि रहंदो ऐं उन ख़िलाफ़ जंग जारी रहंदी। JUI सिंध जे जनरल सेक्रेटरी मौलाना राशिद महमूद सूमरो ख़िताब कंदे चयो त जेकॾहिं इज़हार जी माना बग़ावत आहे, ग़रीब अवाम जे हक़नि लाइ आवाज़ उथारणु बग़ावत आहे, त मां बाग़ी आहियां। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ऐं GDA जे मर्कज़ी अॻवान लियाकत अली जतोई ख़िताब कंदे चयो त मुल्क में चूंडुनि में धांधली न पर धांधलो थियो आहे। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम मुर्तज़ा जतोई ख़िताब कंदे चयो त हुर तहरीक सिंध जी आज़ादी ऐं पाकिस्तान जे क़याम जो सबबु बणी। जिन माण्हुनि ठहराउ पेश करे मुल्क क़ाइमु कयो, उन्हनि जे पोइरनि खे भित सां लॻाए मुल्क जो बुनियाद कमज़ोर कयो पियो वञे। STP जे चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी चयो त कराचीअ खां कश्मीर ताईं तबाहीअ जो ज़िम्मेवार आसिफ ज़रदारी आहे, जंहिं कब्ज़ागिरी, दहशतगर्दी ऐं धांधली ज़रिए नतीजा हासिल कया। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पली जे ख़िताब कंदे चयो त सिंध जे माण्हुनि खे चिथो वियो आहे। लेखक, सहाफ़ी, जज, अमलदार डिॼी विया आहिनि, पर ही दिलेर अवाम अञा बि मैदान में बीठल आहे। क़ौमी असेंबली जी अॻूणी मेंबर ऐं हारायल उम्मीदवार सायरा बानो ख़िताब कंदे चयो त मुहबत कमज़ोरी न पर ताक़त आहे। असां पंहिंजे वतन सां मुहबत ऐं उन जो दिफ़ा जो हक़ रखूं था। ॿिए पासे जमायत इस्लामी बि चूंडुनि में मुबैना धांधली ख़िलाफ़ हैदराबाद धरणे में GDA जी दावत क़बूल कई। तहरीक इंसाफ़ बि GDA जे एहतजाज में शिरकत जो फ़ैसिलो कयो। हैदराबाद जामशोरो बाईपास वटि लॻल एहतजाजी धरणे में एहतजाजी मुज़ाहिरे ऐं जलसे में औरतुनि ऐं ॿारनि जो वॾो अंगु शामिल हो। पुरअमन एहतजाजी मुज़ाहिरे ऐं धरणे दौरान सुपर हाईवे ते एम्बुलेंस ऐं नंढियुनि गाॾियुनि लाइ रस्तो खुलियल रखियो वियो। जुमे जो ॾींहुं हुजण सबबि एहतजाजी मुज़ाहिरे दौरान जुमे निमाज़ बि अदा कई वई, जंहिं में लखे माण्हुनि शिरकत कई। 2 ॾींहनि खां लॻल पुरअमन एहतजाजी मुज़ाहिरे ऐं धरणे दौरान चांहि, पाणी, मानीअ सूधो, खाधे पीते जी शयुनि ऐं फ्रूट जा स्टॉल बि लॻाया विया। GDA जे धरणे सबबि कराची हैदराबाद मोटरवे ते ट्रैफ़िक मुअतल रही। मुसाफ़िरनि खे मुतबादिल रस्तनि जो इस्तेमाल करण जूं हिदायतूं कयूं वियूं। धरणे जी सिक्योरिटी हुर फोर्स पारां संभाली वई, जॾहिं त पुलिस बि इंतज़ाम संभालिया ऐं मुज़ाहिरीन सां मुशावरत कंदी रही।